बुलड़ी शाह करीम जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरिन पारां शहीद बिलू पंवर चौक ते हिते जशन जो एहतमाम कयो वियो ऐं इन सिलसिले में हिते वकील अॻवान ऐं जदोजहद कंदड़ अॻवान मौजूद आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जसु जे क़ौमी कारकुननि खे जंहिं पंहिंजो सभु जेके बि पार्टियुनि जे कारकुननि जेके आहिनि पंहिंजी सिंध धरती जी माउ सां मल्हायो, ऐं सलाम थो पेश करियां उन्हनि खे। भई उन सां गॾो गॾु हिकिड़ो ठीकु आहे कैनालनि वारो मसइलो थियो आहे, बाक़ी आहे कारपोरेट जेको फार्मिंग वारो मसइलो, उन ते असांजी तहरीक जारी रहंदी। उन ते कॾहिं पोइते न हटंदासीं। जॾहिं बि ऐलान थिए थो पूरी सिंध सरापा एहतिजाज रहंदी ऐं असां इनशा अल्लाह ताला उन्हनि सभिनि खां अॻुभरा हूंदासीं। कैनालनि जो ऑर्डर वापसि थियो आहे। बाक़ी फार्मिंग जे सिलसिले में वाइदो कयो आहे साईं मुराद अली शाह त असीं 15 ॾींहंनि में उहो बि ऑर्डर रिकॉल कंदासीं, ऐं जेकॾहिं उहो ऑर्डर रिकॉल न थियो त असां वरी पंहिंजा जेकी बि तहरीक आहे जंहिं तरीक़े सां इहा तहरीक उथी आहे इहा वरी वापसि उथंदी। वरी वकील सभु गॾु हूंदासीं, सॼी आवाम गॾु हूंदासीं, नो कंप्रोमाइज़। ऐं ही केनाल जो मसइलो त रद्द थियो आहे, पर हुन सां गॾु कारपोरेट फार्मिंग जो मसइलो आहे। सिंध जा ॿिया बि इशू आहिनि, हुननि जी इंशाअल्लाह आख़िरी दम ताईं जदोजहद कंदासीं ऐं सिंध जा जेके वसीला आहिनि आख़िरी दम ताईं जदोजहद करे वापसि अचंदासीं। असीं इहो वाज़े मैसेज ॾियणु चाहियूं था त महिरबानी करे ही जेको दरिया आहे असांजो आख़िरी रेड लाइन आहे, इनखे कॾहिं बि टच न कजो, ऐं अगरि जे कंदव पोइ वरी बि धमाधम मस्तु कलंदर थी वेंदो। पहिरीं मसइलो इहो आहे न ज़मीन ते वालार जो, जंहिंमें इहे सभु शयूं आहिनि जेके पंहिंजूं वञनि पियूं। कोयलो आहे, ग्रेनाइट पथर आहे, या बिजली आहे, गैस आहे, या ॿिए जेके बि शयूं पंहिंजूं चोरी थियनि पियूं, उन्हनि जे लाइ हिकिड़ो लाइमा अमल 13 मई ते कंदा। पोइ उन खां पोइ जो वधीक जेको कंदा इनशा अल्लाह ताला। जीअं हिन में कामयाबी थी आहे त हुन में बि इनशा अल्लाह कामयाबी थींदी। बब्बरलो में जेको 12 ॾींहं धरणो हो ऐं उन धरणे जे बुनियाद ते मजबूरन ही जेको 6 केनालनि वारो प्रोजेक्ट हो उहो कैंसिल करणो पियो। असां वकील बरादरी कैंसिल ई सम्झूं था। हिम्मत सां असां अॻु खां बि अॻुभरा थी करे इहे कारपोरेट फार्मिंग तव्हांखे रद्द कराए ॾेखारींदासीं। जी नाज़रीन, तव्हां हिते वकीलनि ऐं अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत फौरी तौर ते कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीनुनि जी जेका अलाटमेंट कंपनियुनि खे कई आहे उहा रद्द करे सिंध जे माण्हुनि जो आवाज़ु वरनाए। कैमरा टीम सां गॾु उस्मान पंवर, KTN न्यूज़, बुलड़ी शाह करीम।